ये किधर जाएंगे? कहाँ जाएंगे ये लोग? ये लोग कहाँ जाएंगे? आप लोगों को क्या तकलीफ है इनसे? अब जज्बाती नहीं तू पुलिस सां छो नथो ॻाल्हाए खाली असां हिते बीठल आहियूं हे गोलियूं बि हलाइनि था पत्थर बि हणंदा आहिनि ॾिसो हे पत्थर वसाइनि था हे 4-5 हिते मुहाजिर माण्हू अंदरि में वेठा आहिनि हथियार खणी जेके असांजे हिन काफ़िले मथां गोलियूं बि हलाइनि था असांजे मथां ही पत्थर बि हलाइनि था हे गवर्नमेंट किथे आहे हिते हे पत्थर ॾिसो हे ॾिसो पत्थर हे ॾिसो ही पत्थर असांजे मथां वसाइनि था को हिननि जी मालिकी वाली वारस कान्हे को वार वार कोन्हे को हेॾे ॾिसो ही माण्हू ॾिसो हेॾे ॾिसो पत्थर हलाइनि था को बि सिंधी माण्हुनि जी हिते वारसी करण वारो कान्हे को ही गवर्नमेंट जा ख़ाली फ्लैट पियल आहिनि अंदरां खां असांखे पत्थर हणनि था अंदरां खां गोलियूं वसाइनि था हेॾां ॾिसो हे माण्हुनि जी बदमाशी ॾिसो को बि हिते असांजी माण्हू मालिकी करण लाइ कान्हे को मां माण्हुनि खे अपील थो कयां सिंधी माण्हू हिते पहुचनि हिननि जी बदमाशी जो जवाब ॾियनि असां हिते वेंदासीं हिननि खे न छॾींदासीं हे हितां जा कुझु गुंडा कब्ज़ा खोर जेके हिते असांजे माण्हुनि खे गोलियूं बि हणनि था असांजे मथां पत्थर बि वसाइनि था ही गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे पर हिते कुझु कब्ज़ा खोर जेके हिते आहिनि हिननि माण्हुनि जे मथां गोलियूं बि वसाइनि था पत्थर बि वसाइनि था हे असांजा काफ़िला आहिनि मां हिननि काफ़िलनि खे गाॾियुनि मां हेठि नथो लहण ॾियां सिर्फ़ हिन जे करे त हिते गोलियूं बि हलाइनि था असांजे मथां ही असांजे मथां पत्थर बि कनि था कराची इंतिज़ामिया DC मलीर ऐं ॿिया जेके बि गवर्नमेंट जा इदारा आहिनि उहे फौरी तौर ते हिते पहुचनि हिन लैंड ग्रैबरनि कब्ज़ा खोरनि खे मुंहुं ॾियनि ही कंहिंजा माण्हू आहिनि ही केरु आहिनि हेॾे ॾिसो ही माण्हू ॾिसो हेॾे ॾिसो कीअं था असांजे मथां पत्थर हलाइनि हेॾे ॾिसो ही ॾिसो हीअ बदमाशी ॾिसो मुहाजिरनि जी इहे ई माण्हू आहिनि इहे ई आहिनि हेॾे ॾिसो हीअ हिननि जी बदमाशी ॾिसो ही ॾिसो बदमाशी इहे माण्हू आहिनि जेके बोल मुतासिरनि खे अंदरि नथा छॾनि हीअ बदमाशी आहे हे पत्थर ॾिसो हिन माण्हुनि जी बदमाशी ॾिसो हिननि माण्हुनि बोल मुतासिरनि खे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी आहे हिननि जा घर ठही विया हिननि जा आजाद ठही विया हे माण्हू कुता हे 10-15 माण्हू जेके असांजे काफ़िलनि खे मारनि था असांजे काफ़िलनि जे मथां पत्थर वसाइनि था ऐं हिते केर बि हिते मालिकी करण लाइ असांजे लाइ कान्हे को असांजे माण्हुनि जे मथां सिधो सो पत्थर कयो थो वञे हे माण्हू आहिनि केर बि हिननि जे लाइ चवण लाइ कोन्हे को कराची जा मालिक शायदि मरी विया आहिनि हितां जा माण्हू शायदि मरी विया आहिनि केर बि हिननि खे लगाम ॾियण लाइ कान्हे को काॾे मरी विया आहियो किथे आहे DC मलीर जॾहिं गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे काथे आहिनि इहे माण्हू हे जेके माण्हू हिते आहिनि इहे काॾे वेंदा काॾे वठी वेंदासीं हिननि खे तव्हां मूंखे ॿुधायो असां काॾे वेंदासीं